अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त इबरत न्यूज़ एच में मां आहियां राहिब गाओ। नाज़रीन, वज़ीराज़म पाकिस्तान शहबाज शरीफ मुतहदा क़ौमी मूवमेंट खे असेंबली टोड़ण ऐं निगरान सेटअप समेत समूरनि फ़ैसिलनि खां अॻु इतमाद में वठण जो यकीन ॾियारे छॾियो आहे। MQM पाकिस्तान जे वफ़द डॉक्टर ख़ालिद मक़बूल सुदीकीअ जे सरबराहीअ में वज़ीराज़म शहबाज शरीफ सां मुलाक़ात कई। वफ़द में सिंध जो गवर्नर कामरान टशूरी, मुस्तफ़ा कमाल, डॉक्टर फारूक ऐं सत्तार ऐं सैयद अमीन अलग शामिल हुआ। 40 मिंटनि ताईं जारी रहंदड़ मुलाक़ात में इत्तेहादी पार्टियुनि वज़ीराज़म खे पंहिंजनि खदशनि खां आगाह कयो आहे। MQM वफ़द ॾोरापो ॾिनो त आम फ़ैसिलनि ते असांखे इतमाद में न वरितो वेंदो आहे। वज़ीराज़म पुराणा शिकवा दूर कंदे आईंदा समूरनि मामलनि ते मुशावरत जो यकीन ॾियारे छॾियो आहे। वज़ीराज़म MQM वफ़द खे ॿुधायो त चूंडूं पुराणी आदमशुमारीअ ते करण जो फ़ैसिलो न थियो आहे। वज़ीराज़म शहबाज शरीफ समूरनि आम फ़ैसिलनि दौरान हर मरहले ते MQM पाकिस्तान सां मुशावरत जे यकीन ॾियाराईंदे 3 रुकनी कमेटी बि जोड़े छॾी आहे। कमेटी नयूं चूंडूं, निगरान हुकूमत समेत समूरनि मामलनि ते MQM सां मुशावरत खे यकीनी बणाईंदी। कमेटीअ में नून लीग जो अयाज़ सादिक, अहसन इक़बाल ऐं ख़्वाजा सईद रफ़ीक शामिल आहिनि। MQM सिंध जे निगरान वॾे वज़ीर लाइ शुएब सुदीक़ी जो नालो तजवीज़ करे छॾियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वोटर लिस्टनि में सिंध जे शहरनि ख़ासि तौर ते कराचीअ में कयल बेज़ाब्तगियुनि खे सही करण जी बि हिदायत करे छॾी आहे। रिपोर्टर राहिब गाओ, इबरत न्यूज़, कराची।